अज़ीज़ुल हकीम। हर किस्म जी हमद सना अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लायक ज़ेबा सदावार है, जंहिंजा एहसान फज़ल नेमतूं दुनिया जी हर नंढी वॾी शइ मथे वसीरिया आहीं। बादहू लातादाद बेशुमार अनगिनत दुरूद सलाम जा फुल निशावर थी अल्लाह जे मिणी रसूल मथे, ख़ुसूसन पंहिंजे आख़िरी नबी ताजेदार मदीना इमामुल अंबिया जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़ात मथे, जंहिंजे ज़रिए से अल्लाह तबारक व तआला पाके दीन इस्लाम जहिड़ो रोशन रस्तो ॾेखारियो। हाज़रीन जुमा, अल्लाह पाक जे पाक कलाम जा सूरह अल कहफ जी मूं हिकिड़ी आयत साम्हूं तिलावत कई है, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी मज़बूत जमात कुवत वारे अफराद जो ज़िक्र फरमायो आहे, जंहिंखे असहाबे कहफ चयो वञे थो। दुनिया सॼी मथे पर नज़र विझो या फिल वक़्त सॼी दुनिया पंहिंजे नज़र साम्हूं ई आहे। तग़य्यात मौसम, मौसम जी हेरा फेरी ऐं चीज़ें जो उरूज जो ज़वाल ही पर पास साम्हूं आहे। रोज़ाना सुबुह जो सिज पिन जी पूरी रोशन शुआएं के साथ ये पैगाम खणी उभरने पासा उगे तो इसे जी पाके कई पैगाम मिले तो जिया जिया वक्त वने पियो कि सिज जी गर्मी, सिज जी रोशनी, सिज जी तपिश, सिज जो उरूज वधंदो वने। वक्त बीतबो अचे, शाम थिए, असर थिए, आहिस्ते आहिस्ते सिज पिण जी मंज़िल मक़सूद ते पूरी उली वञे। ए सिज इन ॻाल्हि जी गवाही ॾे थो जे वक्त के साथ, टाइम के साथ, हालात के साथ आहिस्ते आहिस्ते उरूज के ज़वाल आए। सुबह जो नयूं शुआऊं, नयूं किरणूं, नऊं ॾींहुं, नई ज़िंदगी, नऊं आगाज़ खणी बपोर थौमे जो पूरी रोशनी के साथ दुनिया के मुख्तलिफ खिते, मुख्तलिफ मुल्कें के रोश करे दो। आखिर शाम थींदे थींदे वरी दुनिया के उंधारे में छॾे वञे थो। अहिड़े तरीक़े से चंद्र है, ये पा इंसान के पैगाम दे दो। पहली तारीख़ जो निंढड़ो चंद्र हुए, मुंबई जो उन्या वॾो हुए, 3 जो उन्या वॾो हुए, 14 जो जर पुजे तर पूरो उरूज अचे। रफ्ता रफ्ता आहिस्ते आहिस्ते ॾींहं निकिरंदा वञे। महीने जे इख़्तिताम में जहिड़ो ॾिसणो हो उन्या बि पतलो थी वञे, हता के 2 ॾींहं सुठा ग़ाइब थी वञे। ही पर पैगाम ॾे थो जे उरूज पुठियां ज़वाल आहे। अहिड़े तरीक़े से फिल वक्त पां वटि बरसात जो सीजन है। पामड़ खेती वारा आयूं या ज़मीन जी रौनक ऐं ज़मीन के हरी भरी ॾिसूं था, पौधा मौल ये उरूज मथे आई। रफ्ता रफ्ता वक्त इन्हीं के निपटींदो अचींदो, इन्हीं जा वरक, इन्हीं जा पत्ता, इन्हीं जूं टहनियूं, इन्हीं जूं टारूं सुकंदियूं वञियूं। हता
कलाक हिकिड़ो ॾींहुं ख़त्म थी वेंदा। अहिड़े तरीक़े से इंसानी ज़िंदगीअ में अल्लाह तबारक व तआला 4 अदवार रखिया आहिनि। पंहिंजे माशरे में पर फिल वक्त 4 तरीक़े जा इंसान आहिनि, मर्द ऐं औरतूं आहिनि, बच्चा आहिनि, छोकरा आहिनि, नौजवान आहिनि ऐं बूढ़ा आहिनि। इंसानी ज़िंदगी मथे पण सेम ई 4 चीजूं गुज़रे थो या इंसान इन 4 प्रोसेस खे पार करे थो। मुंहिंजी मुराद अॼु जे खुतबे में नौजवान आहे। जिंदगी तापनाक है, उरूज मथे है, बाज़ुए में बर है, चढ़ती लोई है, ताकत है, कुवत है। सवारी उरूज खत्म थी दो, पोड़ पर तारी थी दो, दाढ़ीअ में हिकिड़ो सफ़ेद अचींदो, मथे में हिकिड़ो सफ़ेद अचींदो, रफ्ता रफ्ता मेहंदीअ से रंग फिरंदो, पर वार बदले से जिस्म न बदले, अखी नज़रूं छॾींदियूं, गोॾा ताक़त छॾींदा, हथ कप कपंदा, जवानी गंजी ज़वाल अचींदो, हथा त ॿिए जो मोहताज नंढड़ी मथे इंसान थी रहंदो। ये बुजुर्ग ई पोड़ा पंहिंजा वड़ील, पंहिंजा अब्बा, पंहिंजा ॾाॾा पासा में मौजूद आहिनि। ही न अहिड़ा हुआ जे हमेशा लठ ते हलिया, न अहिड़ा हुआ जे लठ जे सारे उथिया। पर वक्त जो ये तकाज़ो हो जे उरूज के ज़वाल अचे, ते इन्हीं जे उरूज के ज़वाल आयो, उन्हीं पीर सनईअ में कदम रखियो, पान करे हीअ मिसाल आहे। इनजो मतलब ही न आहे जे दोस्तनि जी, पोणे माण्हुनि जी नेकीअ जी अल्लाह वटि को क़दर न आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, हदीस कुदसी है जे अल्लाह तबारक व तआला फरमाए तो जर पीर सने बुढ़ो मारू पोड़ो दुसल सारी जिंदगी जा पाप खणी, पूरी जिंदगी जो गठड़ियूं खणी अल्लाह जे दर में जर गिड़गिड़ाए तो, अल्लाह फरमाए तो जे उनजी सफेदी जे मूंखे शर्म अचे त उनखे माफ़ करे छॾियां। केतिरो अल्लाह रहमान आहे, केतिरो अल्लाह बाजारो आहे, केतिरो अल्लाह महिरबान आहे जे सॼी जिंदगीअ जे गुनाह खे खणी इंसान सफेदी जी सूरत में अखी जो नूर गायब है, वारनि जी सियाही खत्म है, घुटने की चर्बी पूरी है, बाज़ुए में ताकत नहीं, यानी कप कपाईंदड़ हथ, रफाणी वारा हथ अर्श अज़ीम जे रब सां फैलाए तो, मालिक फरमाए तो जे उनजे सफेदी ॾिसी मूंखे शर्म अचे त माफ़ करे छॾिया। केतिरो रहमान आहे, केतिरो करीम आहे, केतिरो बाजारो पिण जे बंदे मथे। हाँ ॾिठा, पुत्र खे पिणु शर्म न अचे जे मुंहिंजी पंहिंजी इज़त जो सवाल आहे, न अचे। पोतरे खे ॾाॾी जी इज़त जो ख़्याल न अचे, पाणे जेके मामे जी इज़त जो ख़्याल न अचे, बातरी के काके जी सफेदी जो शर्म न अचे। अर्श अज़ीम जो रब केतिरो महिरबान है, बेशुमार लातादाद मलाइक जंहिंखे सजदो करिए था, ज़मीन जी हर नंढी वॾी शइ युसब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्ज़, जंहिंजी तस्बीह बयान करे थी, वो फरमाए तो जर पोड़ो इंसान मुंह सां हथ फैलाए तो त उनखे माफ़ करे छॾिया। पर नौजवान जी नेकी जो मज़ो ही कुछ अलग है, उनजी मार्केट ही कुछ अलग है, उनजो भाव ही कुछ अलग है। कोयला जे गुनाह जा दरवाजा अज दौर में बिलखुसूस
शैतान हर वाट, हर गस, हर रोड, हर शहरी, हर गली में उठल है तैर। अच्छे दौर में बिलखुसूस शैतान जेब में, शैतान मगज में, शैतान दिल में, शैतान फरी में, शैतान पारे में, शैतान घर में, शैतान खानदान में। तेरे दौर में तो नेकी जो मजूरी कुछ और है। जवानी जी नेकी बुढ़ापे जी नेकी में बहुत फर्क है। अल्लाह कबूल करे तो, अल्लाह रहम करे तो, अल्लाह माफ करे तो अब गफूर रहीम है। पर जवानी जी नेकी जो अल्लाह वट मार्केट है, जो अल्लाह वट इज्जत है, कोई ना ये संगत साथ सजो बदकार है। हिकड़ो नौजवान अल्लाह सामो लोटियो है, भरियो पाणो सजो बद अखलाक है। हिकड़े नौजवान बिना ही जवानी के कुर्बान अल्लाह ला कयो है। इन जवानी की मार्केट अल्लाह वट केतरी होंदी है समझो। इन जवानी जी नेकी की कदर अल्लाह वट केतरी होंदी। कोरेला नजर तेज है, सर्कल पैसे जा थप्पा करे उठो है, बाजुए में विड़े जो बर है, जबान में FIR केस करे जी ताकत है, गोडे में दौड़ जी इस्तिताअत है। हर चीज होने के बावजूद इन्हें पंहिंजी सारी जिस्मानी ताकत सलाहियत के अल्लाह अॻियां झुकायो है। इन नेकी जो कदर केतिरो हो, इन नेकी की इज्जत अल्लाह वट केतिरी हो। कुरान अजीम से पूछो, अर्श अजीम जे रब चंद नौजवान के बारे में फितियतुन आयो है। नौनु हेठ तादाद है, 7 हुए ते भले, 8 हुए ते भले, 6 हुए ते भले। असाब कहफ जेके जो वञे थो, अल्लाह तबारक व तआला के असहाब कहफ जे नौजवाने जी नेकी, ईमान जो जज्बो, अल्लाह से मोहब्बत, तौहीद से उल्फत इतनी प्यारी लगी, इतनी प्यारी लगी, इतनी अजीज लगी कि अल्लाह उन्हीं के नाले से कुरान अजीम में सूरह नाज़िल करे छे। असहाब कहफ जे नाले से 15वें पारे में सूरह मरियम नु अगिया। मजीद ही अल्लाह तबारक व तआला इन सूरत जो मकाम फरमायो, मकाम रखियो, फजीलत रखे, अजमत रखे। जेको बंदो जुमे जो ॾींहुं सूरह कहफ की तिलावत करे तो इन जुमे वटा अगले जुमे सुधी सूरत इन ला करे नूर बणजी वञे थी। मदीने जी मीर इमामुल अंबिया जनाब मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, जेको इंसान इन सूरत जूं 2 इब्तिदाई आयतूं अथवा 2 आखिरी आयतूं याद करे लाए तो अल्लाह तबारक व तआला इन बंदे की फितना दज्जाल से महफूज रखंदो। कितनी फजीलत है। ये जवाने जे बारे में सूरत थी, इतनी अल्लाह तबारक व तआला की नेकी अजीज आवे। कुरान फरमाए तो नहनु नकुस्सु अलैका नबअहुम बिल हक़ इन्नहुम फित्यतुन आमनु बिरब्बिहिम व ज़िदनाहुम हुदा। ऐ मुझा रसूल आऊं तोखे हिकिड़ो सही वाक़ियो किस्सो सुणाया। ये अल्लाह चए थो पिण जे रसूल खे। हालांकि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जेको नौजवान तैयार थिया हुआ, जंहिं नौजवान दीन लाइ कुर्बानियूं ॾिनियूं, जंहिं नौजवान दीन पासुदी पुॼायो, हू त तारीख़ भरे पई है। पर अल्लाह फरमाए थो मुंहिंजा पैगंबर, मुंहिंजा रसूल, मुंहिंजा हबीब तोखे आऊं नहनु नकुस्सु अलैका नबअहुम बिल हक़। हिकिड़ो वाक़ियो सुणायां, हिकिड़ो किस्सो सुणायां। जेको चंद नौजवान हुआ पिण जे रब मथे ईमान आंदो, अल्लाह जी ज़ात मथे तवक्कुल रखियो, अल्लाह के हिकिड़ो मञियो। अल्लाह तबारक व तआला बिरब्बिहिम व ज़िदनाहुम हुदा। अल्लाह तबारक व तआला उन्हीं जी ईमान आणण जी वजह से, उन्हीं जे तस्लीम करण जी वजह से
रब्बुल आलमीन वज़िदनाहुम हुदा, अल्लाह तबारक व तआला उन्हीं जी हिदायत में तरक्की ॾिनी। हिदायत में तरक्की कीअं अचे, नीकीअ में उरूज कीअं अचे, नमाज़ में खुशू खुजू कीअं अचे, इबादत में दिलचस्पी कीअं पैदा थी, जॾहिं पंहिंजे रब मथे मुकम्मल ईमान में। जे आउं फिरां पियो लावारिस न आहियां, आउं फिरां पियो आवारगेला न आहियो, मुंहिंजो अचे जेको मक़सदु आहे, चंद ॾींहं जी जवानी सार ख़तम थी वेंदी, ई सेटे वारो, अतरे वारो, खुशबूअ वारो, ब्रांड कपिड़ा पाइण वारो जिस्म कीड़े जे हवाले थी वेंदो। जी हाँ, ये जवानी ख़तम थींदी, लठ ते अची वेंदो। ये जवानी ख़तम थींदी, ॿिए जे सारे मथे उथी वेंदो। ये जवानी पूरी थी रहंदी, ऐं मजबूर थी वेंदो, हत्ता के ॿिए जे कंधे मथे सवार थी असली घर साम्हूं रवानो थी वेंदो। जंहिं इहा तड़प, ये ईमान, ये जज्बो, ये दिलचस्पी इंसान जे दिल ऐं मग़ज़ में हुई थी, त अल्लाह फरमाए तो वज़िदनाहुम हुदा, ऐं उन जी हिदायत में तरक्की ॾियां थो। दकियानूस बादशाह जे दौर में बादशाह जो हिकिड़ो कानून हो, उन कानून के राया ऐं पब्लिक फॉलो कंदी हुई, इत्तिबा कंदी हुई, पैरवी कंदी हुई, मञींदी हुई, कबूल कंदी हुई। कयो कानून हो, जे मुल्क जो को बि व्यक्ति पंहिंजे जे हथ जे बनायल माबूद जी इबादत करे, कानून खतरनाक हो। मुल्क सॼे जा माण्हू मञिया पे, पर चंद नौजवान सोचियो, ई चंद नौजवान ई हुआ जेको असहाबे काफ जे नाले से मशहूर हुआ। इन ॾिठो जो असांजो ख़ालिक ॿियो, मालिक ॿियो, इबादत जे लाइक़ सवाइ अल्लाह जी ॿियो कोन आहे। इन्हीं जो चर्चो बादशाह वक्त वटि पहुतो, इन्हीं जो चर्चो, इन्हीं जो गानी, इन्हीं जी रयान, इन्हीं जी इबादत जी सरगोशी जरा वक्त बादशाह वक्त क्या रोज वट पुगी सॾ कराइण। असहाब काफ जा नौजवान हाजिर थिया, पूछे हालात मुही सोया जे बारे में, अलल ऐलान बादशाह जे दरबार में अञा को सबै के नथो ॾेई सघे, सरपंच अॻियां कोन पुछी सघे, बादशाह जे दरबार में नौजवान जो अल्लाह तबारक व तआला इबादत जे लायक है, द्वारा माबूद न कमाई सिवाय अल्लाह जे को अहिड़ी ज़ात ज़मीन मथे न आहे जंहिं खे सजदा रेज़ थियो वञे। छूटा थी विया तो कौम जो द्रब, बादशाह जी जुल्म जी बर्बरियत जो द्रब, अल्लाह का जंहिंजी हिदायत में तरक्की ॾिने, जंहिंजी हिदायत जी अल्लाह ज़िम्मेदारी गारंटी खणे, उन्हीं जी हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी ख़ालिक हक़ीक़ी वटि आहे। ई इंसानो पंहिंजे कौम, पंहिंजे बादशाह, पंहिंजे मुल्क वटां हिजरत करे ॿई जॻह मथे वञी हिकिड़ी गार में पनाह विञाइनि था, जंहिंखे पखेरो चऊं, पंहिंजे डूंगरे में अहिड़ा पखेरे में वञनि था, उते आराम कनि था। अल्लाह तबारक व तआला इन खे आराम एतिरो ॾे थो जे 309 वरे सुता पिया वेंदा। क़ुरान अज़ीम में तव्हांखे मञणो पवंदो, सूरह काफ में 15वें सिपारे में, जे अल्लाह तबारक व तआला अहिड़े पखेरे में, अहिड़े गार में इन खे सुकून ॾिने जे 309 वर निंद्र जहिड़ो उथिया। ऐसी ॻाल्हि आहे, माण्हू 15-20 ॾींहं हिकिड़े हंधि वेही त हालत बदिली वेंदी, पिण जा हालात बदिलनि ॾिठो, ऐं इंसान फितरी तौर मथे पण आहे जे पंहिंजे खानदान मां विछड़ी वञे, महीनो 2 महीना 4 ॾींहं 8 ॾींहं, त खानदान जी मोहबत पण इंसान अॻियां
गालिब थी वञे, इंसान कमज़ोर थी वञे कि कलमे ला, दीन ला, मुंहिंजे मुल्क से, बादशाह से, कुटुंब से, अहिड़ी ज़िंदगी कढी छॾे। अल्लाह फरमाए वरबतना अला कुलूबिहिम इज़ क़ामू फ़क़ालू रब्बुना रब्बुस समावाति वल अर्ज़ लन नदउ मिन दूनिही इलाहन लक़द क़ुलना इज़न शतता। असां उन्हीं जी दिली के मजबूत करे छॾियो जे पोठला ख्यालात ना जाए कुरेला जे अल्लाह मथे ईमान आंदा। उन दौर में जिन दौर में ईमान गिणन, ईमान नालो गिणन, अल्लाह जो नाम गिणन जुर्म, उन दौर में ईमान आंदो। अल्लाह फरमाए तो वरबतना अला कुलूबिहिम, इन्हीं जी दिली के असां मजबूत कयो। इस कामो फ़क़ालू रब्बुना रब्बुस समावाति वल अर्ज़, जर उथिया इतना दिल मजबूत हुआ, इतना अल्लाह ताला दिली के ठोस बनाए छॾे दीन मथे। जर उथिया तर चओ फ़क़ालू रब्बुना रब्बुस समावाति वल अर्ज़, बेशक असांजो परवरदिगार, असांजो रब, असांजो मालिक, असांजो ख़ालिक उहो आहे रब्बिस समावाति वल अर्ज़, जेको ज़मीन आसमान 309 वर्ष सुता पिया हुआ। उथिया तर ख्याल आई जो असांजो रब उहो आहे। सिकुरेला वज़िदनाहुम हुदा, अल्लाह उन्हीं जी हिदायत में तरक्की ॾिनी हुई। ई नामुमकिन नाहे। अल्लाह फरमाए थो लन नदू मिन दूनिही इल्लाह लक़द क़ुलना इज़न शतता। चवण लॻा त असांजो रब उहो जेको आसमान ज़मीन जो रब आहे। नामुमकिन है जे असां इन अहिड़े परवरदिगार खे छॾे सिवाइ ॿिए कंहिंजी इबादत बंदगी करियो। मुअद्दद नौजवानो, ॻाल्हियूं ठीक आहिनि। इंशाअल्लाह अगले खुतबे में पैगाम आखे ॾियां थो। जिंदगी जो उतार चढ़ाव पंहिंजी नज़र अॻियां आहे। दुनिया में अज़ाब अचे पिया, इहे ऐं पंहिंजे मोबाइल जी स्क्रीन मथे ॾिसो पिया। पंहिंजे मुल्क जा बिलख़ुसूस पंहिंजी समा क़ौम जा हालात पण आसाम आहे। वक़्तु पियो आहे, ॾाढ़ियूं कारियूं आहिनि, गोॾे में इस्तिताद है, नज़र बरोबर है। अल्लाह की अचो ये असहाब कहफ जो अल्लाह जिक्र कुरेला कहे या उता हुआ विया के सदियों पुराना थी विया। मान उम्मत मोहम्मदिया जा फुराद नौजवान इन में जाकी इबरत हासिल कई। मोटी अचो 35 वरे जो थी विया आहियो तो 15 वर चौबन हूंदो पूरो थी वियो। 40 वरे जा थी विया आहियो तो 9 वरे छॾिया आहिनि। 50 वरनि त लठ खणे छो टको, चिस्मा चाणे छो टको, ठोकर लॻे छो टको। मोटी अचो, टाइम पियो आहे, वक़्तु आहे, बाज़ूअ में ताक़त आहे, गोॾा वरी सघनि था, चेल नमी सघे थी, नज़र तेज़ है तो अल्लाह जे घर के आबाद कयो। इन अंधेरे में इन रस्ते की चीरो अल्लाह की इबादत ला करे। वो गार में सुता हो, पखेरे में 309 वरे आराम बंदी हुआ कोरेला। पिण जा खानदान, पिण जा कुटुंब, पिण जा अज़ीज़ वकारब, पिण जूं मिल्कियतूं, पिण जूं सल्तनतूं, पिण जूं फौजूं, पिण जो कोरा अर्ज़ छॾे हिकिड़ी वादीअ कैर लावारस वादीअ में, सुंज में, पखेरे में, न बिजली न पखो, न रोशनी न साओ, कुरेला पिण जी ईमान खे बचाए ला करे, पिण जी आख़िरत सवारे ला करे, रब से ताल्लुकात मजबूत करे ला करे, जन्नत जी खुशबू सूके ला करे। नौजवान लौटी अचो, आजा स्टेटस, आजो सोशल मीडिया ते फिल वक्त हरकतूं, आजो लिबास, आजे वारनि जो स्टाइलूं, आजी चाल, आजी नज़र रब के पसंद ना आई। पंहिंजा माइटनि खे मां फुटरा लॻंदा हो, उहो ॻाल्हि अलॻि है। दुनिया वारा पाके पसंद लाइक कंदा आहिनि, उहो वस्तु अलॻि है। पर शरीयत जी नज़र में ख़ासा न आहियूं, न आहियूं, न आहियूं। हाणे दिल मथे हथ रखजा, अमल नामो खोलजा, रजिस्टर पास साम्हूं है, अवां भेरो या
ऐं खोले चौपड़ी उथलायो। अज सुबह जो फजर जी नमाज केतिरा पढ़िया, उहा न पढ़ियो। अल्लाह न करे मालिक अहिड़ो मौत न आणे, अज ॾींहुं वफ़ात थी वञे, ॿियूं छुटियूं अल्लाह अज ॾींहुं पुछी लाइ कोरेला सोतो पियो जवाब कोई पावट न, पावट कोई जवाब न, ने पाण जवाब ॾेई सघो, ये पंहिंजी इस्तिताद न आहे। पैगंबर नबी रसूल जिते ख़ामोश हूंदा उते पाण जवाब ॾेई सघो, पंहिंजी ताक़त, पंहिंजी इस्तिताद, पंहिंजी कुवत न आहे। पीउ खे जवाब ॾेई सघो, ॾाॾे खे जवाब ॾेई सघो, काके खे ॾेई सघो, मामे खे ॾेई सघो, पर अर्श अज़ीम जे रब साम्हूं ज़बान खोले सघो, पंहिंजी ताक़त न आहे। इन खां लौटी अचो, वक़्तु पियो आहे, टाइम पियो आहे, नेकी नथी थिए कोई हर्ज न आहे, जिजो सदको नथो थिए कोई हर्ज न आहे। फर्ज़ अदा करियो, गुनाह मां पाक थी वञो, गुनाह न करियो, गुनाह न करियो। गुनाह जिंदगी खे खाई छॾींदा, गुनाह इंसान जी ईमान मथे पर्दो विझी छॾींदा, गुनाह गैरत खे पी छॾींदा, गुनाह माशरे मथां पर्दो हटाए छॾींदा। तव्हां निहारियो, निगाह खणो, नज़र फिरायो, पाण नाबीन न आहियूं, नज़र फिरायो माशरे जी, नज़र फिरायो पिण जी जिस्म जी, नज़र फिरायो पिण जे अमाल नामे ते। इन अमाल नामे से, इन नेकीअ से, इन हालत में ऐं तसव्वुर कयो कब्र जी अंधेरी रात में पाके पहली रात पे कफन पां मथा विधल हुए, फरिश्तो अची उथी उथियारे, मन रब्बो का राणा तो हाणे जी स्टाइल में पूरो मूंखे कहिड़ी त रब केरु आहे। न न न न, रोटी अचो एक्सीडेंट जी सूरत में, हार्ट अटैक जी सूरत में, हादसे जी सूरत में, पड़ोसी मुल्क में, पोइ पंजाब में, ॾाढो बुरो हालात आहे, बुरो हालात आहे। कई जवान हूंदा जंहिं इरादो कयूं त अॻिले जुमे वटि ॾाढो करे विझंदासीं, हूंदा न। कई जवान हूंदा पैसा पिया ई हाणे फॉर्म भराए न, वक़्तु मोहलत न ॾिने, अल्लाह जो अज़ाब डबर आयो, सैलाब तहस नहस करे छॾियो। पाण केतिरो वक़्तु फिरंदासीं, केतिरो वक़्तु पाण ज़िंदगी साथ ॾींदी। ही खेचे जो बल, ही जवानी जी ताक़त, ही वाणे जो पावर, ही ज़मीने जो हुकूमतूं खत्म थी वेंदियूं। 3/6 मांगे कोई चीज नसीब थी वाले। अर्श अज़ीम जे रब दुआ गोया, रब्बुल आलमीन पांजी नई नस्ल में, नौजवाने में अल्लाह तबारक व तआला दीन जी बेदारी अता फरमाए। अल्लाह करीम पांखे पिण जी दीन सामो लोटी अचण जी तौफीक अता फरमाए। अर्श अज़ीम जे रब पां गुनहगार आहियूं, मणे पापी आहियूं, मणे